अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। शाहनवाज़ ख़ान जे लाइ हिकु वॾी मुसीबत तयारु थी चुकी आहे। उहा आहे मुराद खे रोकणु न हिकु नामुमकिन थी चुको आहे। हाणे शाहनवाज़ ख़ान करे त छा करे। शाहनवाज़ ख़ान इन परेशानी में आहे त कहिड़े बि तरीक़े सां मां मुराद खे हटायां त पोइ मंसूर ख़ान खे पूरो करायां। हाणे मुराद चैलेंज ॾेई चुको आहे, सभु कुझु करे चुको आहे ऐं शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि खे कुटको बि तव्हां ॾिठो पोइनि किस्तिन में ॾेई चुको आहे। दोस्तो मुराद खे हटाइण जे लाइ हाणे ॿियो हरबो इस्तेमालु कयो वेंदो। उहो इहो आहे त पहिरियों त मुराद खे छोरो छिनो कयो वेंदो, ॿाहिरियों मतिलबु हिन जा माण्हू खुटराया वेंदा ऐं हिनखे पुलिस जे ज़रिए बि तंग कयो वञे थो। तव्हां ॾिठो किस्त में तंग थी चुको आहे मुराद ऐं मंसूर ख़ान ॾे भॼण जी कोशिशि करे चुको आहे। मंसूर ख़ान ई सहारो ॾींदो मुराद खे ऐं मंसूर ख़ान इहे मसइला हल कराईंदो ऐं ॿिन्ही धुरियुनि खे हिकिड़ी जाइ ते मतिलबु भाकुर पाराईंदो पंहिंजे उताक ते राज़न ऐं मुराद वारनि खे ऐं इन्हनि खे गॾु उहो ई करे सघे थो। ऐं शाहनवाज़ ख़ान यानी जंहिंखे मीर जाफ़र चवंदो आहे, बिल्कुलु मीर जाफ़र ई आहे शाहनवाज़ ख़ान। इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा तमामु जल्द। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।